दासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे खुश आमदीद। दोस्तों, अॼु हिकु ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं पंहिंजावेरी ड्रामे जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी ड्रामो हिकु ज़बरदस्त बेहतरीन ड्रामो, हिकु मेगा सोशल ड्रामो जेको तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं अचण वारो आहे। काफ़ी अर्सो पहिरियों मां पंहिंजावेरी ड्रामे जी अपडेट्स तव्हांखे ॾेई चुको आहियां। बहरहाल वरी नई अपडेट्स आई आहे त आउं सोचियोसि त बाबा नई अपडेट्स तव्हां सां शेयर कंदो हलां। ऐं उन खां पहिरियां तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, जे नवां या पुराणा दोस्त आहियो, अगरि सब्सक्राइब चैनल खे न कयूं वेठा आहियो दासी टीवी खे, त महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों, पंहिंजावेरी ड्रामो हिकु ज़बरदस्त बेहतरीन मेगा प्रोजेक्ट आहे जंहिंमें आज़म मेगर पाण जेको आहे अदाकार ऐं डायरेक्टर बि आहे, खजू साहब बि डायरेक्टर आहे ऐं नूर ज़ोर साहब हिन जो जेको राइटर आहे। हीउ तमामु जल्द उस्तामाबाद शहर में शूट कयो वेंदो, फाइनल कयो वेंदो ऐं बलूचिस्तान में हिनखे शूट कयो वेंदो। हिकु ज़बरदस्त सिंध टीवी वारनि जो प्रोजेक्ट आहे ऐं हिन जी नई अपडेट्स इहा आहे त हीउ पहिरियों स्पेल हिन जो फाइनल करे ऐं ॿिए स्पेल खां मतिलबु जीअं स्टार्टिंग थींदी शूटिंग जी, त पहिरियों प्रोमो ऐं टीज़र हलाया वेंदा ऐं पोइ पहिरियों एपिसोड बि हलायो वेंदो। यानी हीअ हाणे तमामु जल्द तव्हां असांजे आॾियो हिकु ख़ुशख़बरी अचण वारी आहे पंहिंजावेरी ड्रामे जे मुताबिक़। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा पेज ऐं चैनल खे।